थर पाकर खां कुट लफ़्ज़नि जो लेखक अनवर कमाल शाही जी तहरीर। ज़िंदगी जे पेचरनि ते विया कल विखूं खणंदे ऐं बेरहम वक़्त जे वहकरनि में लुढ़ंदे जीवन जो ही सफ़र तन्हाई जे चौवाटे ते वीरान चेहरा में भटकंदड़ कंहिं प्यासे बेरा जे पखी जियां पर हणी हणी साणो थी पियो आहे ऐं कंहिं अजनबी मोड़ थी ज़िंदगी दर्दनि जो देरो बणिजी पई आहे। तन तन्हा अकेलो उदास आऊं अॼु बि वीरान दगन ते नेण विछाए उन उसीअड़े में आहियां त शायदि को अची वञे भुलिजी वियल राहुनि ते। ही ईंदड़ ईद हिकु दफ़ो ईद बणिजी पवे पर वक़्त जे वहकरनि में लुड़ी वियल पल वापसि नाहिनि वरंदा। हा मां ॼाणां थो उहो हाणे नामुमकिन आहे पर पोइ बि दिलि चरी अञा उन आस ते जीअरी आहे। बरहल वक़्त ऐं विंदड़नि ते कहिड़ियूं मयारूं, बसि उहा ई दुआ आहे त जिते हुजनि जुड़िया हुजनि।